सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं खैरपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते बबड़ो जे साफ़ी हैदर मस्तोई मथां थियल क़ातिलाणे हमले ख़िलाफ़ सोबदेरो यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां एहतिजाजी रैली कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील वठंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे हिंगोरजा खां CN न्यूज़ जो रिपोर्टर इंसाफ़ अली मंगड़ेजो। जी इंसाफ़, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बबलो जे साफ़ी हैदर मस्तोई मथां थियल क़ातिलाणे हमले ख़िलाफ़ सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। ख़बर मूजिबि गुज़िरियल राति बबलो जे सीनियर सहाफ़ी हैदर मस्तोई मथां नामालूम मोटरसाइकिल हथियारबंदनि पारां फायरिंग करे ज़ख़्मी करण वारे अमल ख़िलाफ़ सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं खैरपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सूबेदारो यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां अकबर शाहणी, कुर्बान अली मंगी, बिलावल सहतो, सैद प्यास अली शाह, हाकिम जोखियो, गुलहसन चाडियो, अमीर शाहणी, अली मर्दा शाहणी, नदीम शेख, फयाद राजपर, सद्दाम हुसैन सुमरो, मंठा डोंकी, वहीद अली शाहणी, ज़हूर हुसैन जामड़ो, मुज़फ़र शेख, इंसाफ़ अली मंगने जी अॻुवाणीअ में पाकिस्तान प्रेस क्लब खां नेशनल प्रेस क्लब राणीपुर ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त हक़ सच लिखंदड़ सहाफ़ियुनि मथां हमला कंदड़ बुज़दिल आहिनि। सहाफ़ी सदाईं हक़ सच लिखियो आहे। सहाफ़ी हैदर मस्तोईअ मथां सचूं ख़बरूं लॻण ते बुज़दिलनि हमलो करे पंहिंजी औकात ज़ाहिर करे ॾेखारी आहे। सिंध जे सहाफ़ी हमेशह हक़ सच जो सहाफ़त कई आहे। सहाफ़ियुनि मथां हमलो करे हिसायो वञे थो। हिकु साज़िश तहत सहाफ़ियुनि मथां क़ातिलाना हमला कया पिया वञनि। शहीद जान मोहम्मद उमर ऐं शहीद नसरुल्लाह गॾाणे समेत सहाफ़ी हैदर मस्तोईअ मथां हमलो कंदड़नि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे सहाफ़ियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। जी महिरबानी इंसाफ़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।